जी तव्हां असांखे अकबर बादशाह ऐं बीरबल वज़ीर जूं जेके कुझु झकड़ियूं हूंदियूं आहिनि शायरी में जेको हिक ॿिए खे चवंदा आहिनि उहा उन्हनि मां का शइ असांखे ॿुधायो। त अकबर बादशाह ॻाल्हि जहिड़ी बीरबलो कंदो हो जी। उहो ॻाल्हि जेको बीरबलो भञे ॾींदो हो। अच्छा। पर हिकु ॾींहुं हाणे ईअं थियो जो बीरबले अकबर बादशाह जेको सो माण्हू जी निस्बत हुई हिकिड़ी भंगियाणी से। जी। त सिज लथो वञे जेको से अकबर बादशाह भॻो वियो हुन भंगियाणी वटि। त हुन वटि ओरू पोरू थियो त हिनखे बुख लॻी। जॾहिं बुख लॻी त हिन चयो भंगियाणी हाणे मूंखे ताम खारा। चई ताम मूं वटि त अची आई कान्हे। सुबुह जो आऊं मंगे लिया खिच उहो जे खाए त मूं जो ओबारो आहे जे खाए त अकबर बादशाह चयो त माण्हू को ॾिसे कोन थो इहो ई भतु आउं खाई ॾिसां। हिन भतु खाए लाथो चई भंगियाणी मूंखे गिलास पाणी जो भर ॾे। चई हू कोलियो घड़ो जेको सो माना पियो आयो हुई मूं वटि अॼु पाणी भराइणो ई कोन आहे। ॾस ॾियां पाणी जो जे पीए अचे त। चई भले चई गली ॾे वञ खतरी जा टांस भरिया पिया आहिनि हुतां पीए आ। अकबर बादशाह वियो हुतां पाणी पी आयो। पाणी पियो ॾिसे त हीअं राति घणी पई आहे। चई मूंखे खटि ठारे ॾे त लिखी हाणे आउं सुम्हां। चई खटि मूं वटि किथां आहे हीअ जेको वाॾा टुटल वारी खटोलकी पई आहे हिन जे सुम्हे इहो मूं वटि आहे। चई ठीकु आहे लिखी हाणे आउं सुठो आहे। त सुबुह थियो अकबर बादशाह रवानो थियो। हाणे हिन ॻाल्हि जी बीरबल खे ख़बर कोन हूंदी। वियो घरे चई बीरबला चई हा चई सुंभड़ाओ राति की बात भाई सुंभड़ाओ राति की बात। चई जींदो बादशाह बीरबले चयो अकबर बादशाह खे छॾो राति जी बात खे छॾो चई न सुणा वात राति जी बात त माण्हू बि घाटा वेठल हुआ। हार तो बीरबलो सुणाए। जी। चई जींदो बादशाह चई बुखड़ जो थधो भात टिसर जो खतरी को टांस ऊंगड़ जो टुटल खाट आशिकन जो नीच जात। कहे बीरबल बजी सुंभड़ो अकबर बादशाह ये एक रात की बात। बात। चई वाह वाह छॾ 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 हिन बात खे राति जी बात खे हाणे छॾ छॾ पोइ पधिरो थिए। जी जी जी। त ॻाल्हि जेको कंदो हो बीरबलो सो अकबर बादशाह ॻाल्हि कंदो बीरबलो भञे ॾींदो हो। त हिन अकबर बादशाह जो हिन ते अहिड़ी पर करां जहिड़ो ई जेको सो मान्या मुंहिंजी ॻाल्हि भञे न। चई बीरबला चई जी चई हलंदासूं चई पंहिंजे शिकार खे चई हलो वॾे मड़े में त हमरा हिकिड़ो आहे सो लक ते वेठो आहे वण हेठि ऐं मानी पियो खाए। अकबर बादशाह चयो बीरबला चई हू माण्हू केरु आहे। चई हू सूतराड़ आहे। चई पोइ मानी कहिड़ी थो खाए। चई कणिक जी। चई गुंधण कहिड़ो आहे। चई माखी। चई हलो ही हले विया उथ त हुन मानी मानी खाए हथु धोए वेठो आहे। चई बाबा केरु आहे। चई सूतराड़। छा अथई खाधो। चई मानी। कहिड़ी। चई कणिक जी। पोइ चई गुंधण कहिड़ो। चई माखी। पोइ हिते कहिड़ा वेठो आहे। चई काठी जेको वढां थो। चई बीरबला तोखे कीअं ख़बर पई। चई मूं वठो त हिन मानी ॿिन्ही हथ ते झोरी तॾहिं मूं चयो त कणिक जी मानी आहे। हिन अंगड़ियूं जेको घणियूं पिया चटियूं तॾहिं मूं चयो त गुंधण माखी जो आहे। पोइ मथे पे घड़ी घड़ी निहारी त मूं चयो सूतराड़ आहे जो काठी जो कमु कंदड़ आहे हिन में काठी वठंदो। हाणे ॿी दफ़ा वरे बि विया ही जेको सो माना शिकार ते त दिलूड़ी जेको थियो चंबड़ पोस वारियूं जो दिलूड़ियूं उन में पाणी हो। हाणे असांखे टिस लॻी त अकबर बादशाह पीए पियो ऐं बीरबले खे पाणी पीआरे। चई बीरबला भली महिरबानी कर मूंखे पाणी पीआर। चई हिकिड़ी ॻाल्हि करे त पीआरां कोन पीआरसि। चई कहिड़ी। चई तूं पुठीरो थी ऐं तोखे गॾी हणां पोइ तोखे पाणी पीआरसि। चई ठीकु आहे तूं हाणे पीआर गॾी हण। त ही बीरबलो जेको पुठीरो थियो अकबर बादशाह हिन खे गॾी हणी गॾी हणे पाणी पीआरियो। हाणे साईं अकबर बादशाह बीरबल वज़ीर हिक ॿिए से ॿोलण जी ॻाल्हि रही कोन। वठे घोड़ा हकले सिज लथो घरे आया। जॾहिं घरे आया त बीरबले कहिड़ो कमु कयो यकदमि घोड़े जा संज पंज लाहे ऐं पिण जा गब्बा लाहे चोथो भरो पहिरे फुलियार परी मखे ॾंडो हिकिड़ो पुरसीलो खणे वहत भरे ऐं तेल से मखे मथे मिर्चूं सुञी सुञी जेको सो माने हुन में ॿोड़े अकबर बादशाह जो कारतूसखानो जेको हुन में वञी वेठो। त अकबर बादशाह वियो हो त नौकर चई घोड़े जा संज पंज लाहिया और हाणे चई नौकर खे चई त वञा तूं सनानु करे अचां। चई वञ। हाणे गब्बा वॾाए नगन थिए ऐं हाणे पंहिंजो सनानु करे हाणे कारतूस वञे अंधारो। चयसि साईं बीरबलो जो ॾंडूर खणी वेठो। चई ख़बरदार। चई तम केरु। चई हा मलख। पोइ केॾांहुं थो वञे। चई अलाह साईं मूंखे मोकिलियो आहे ख़ुदा तुंहिंजो साह कवज़ कंदुसि। चई भली मूंखे मोकल ॾे राणीअ वटां थिए अचां हुन वटां मोकिलियमि। चई न न हिकिड़ो चई दम बि खणणु कोन ॾींदुसि ख़ुदा जो जेको सो माना हुकुम आहे हिन ॾंडे हिकिड़े ते तोखे मारे तुंहिंजो साह कवज़ करे वेंदुसि।
चई भला कई नमूने छॾंदे चई हिकिड़े नमूने कहिड़ी चई हीउ ॾंडे जो जेको कस आहे तो जो सिप में ॻुई में हणे वटि ॾियां कढ पोइ छॾां तो अकबर बादशाह जो माण्हू को ॾिसे को तो भले मुंहिंजी ॻुई में जो करे भली वञ हिन वटि ॾे पर साईं इहो ॾंडो पर फेरे कढे ऐं रवानो थी वियो अकबर बादशाह सनानु करे दरी में वेठो त ॻुई खे हिन मखण मखियो चिटकी रे पर साईं जो कचेरी लॻी अकबर बादशाह ॻाल्हि कई बीबले ठका ॾेई ॻाल्हि भञे छॾी चई बीबला दिल्लुड़ी जो पाणी मीठो को खारो चई साहब दिल्लुड़ी जो त पाणी मीठो पर मलखा का ॾंडा ॾीठा की न ॾीठा चई चुप ते ॾींहुं बि चुप मैं ॾींहुं बि चुप वेॾी बि चुप। हा से वाते जेके उहे आहिनि